साथियों, हक़ मौजूद सिंध मौजूद अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 149 ॾींहं अॼु 27 अप्रैल 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां हुसैन सारंग। यादि रहे थी सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं। हिन वक़्तु जेको किताब अभ्यास हेठि आहे उनजो उनवान आहे अंदर मुल अमल। हीअ मोहतरम साईं हैदर अली लिगारी साहब जो लिखियलु आहे। हीअ किताब न्यू फील्ड्स पब्लिकेशन्स टंडे वली मोहम्मद हैदराबाद सिंध पारां मई 1998 ईस्वी में छापियो वियो। हीअ किताब 15 अप्रैल 2020 ईस्वी ते असां पढ़णु शुरू कयोसीं। अॼु जेको मज़मून पढ़ूं पिया उहो हिन किताब जे 78 सफ़े खां शुरू थिए थो ऐं हुनजो उनवान आहे आ साईं ग्रामी। साईं ग़ुलाम मोहम्मद ग्रामी साहब ते लिखियलु साईं हैदर अली लिगारी साहब जो मज़मून। कंहिं क़ौम ऐं समाज जे माण्हुनि जी बेदार ऐं बाशूर बल्कि बाज़मीर हुजण जी फौरी अलामत इहा सम्झणु घुरिजे त उन्हनि में पंहिंजनि आलमनि शाइरनि ऐं दानिशरनि लाइ एतिराम ऐं क़दुरु शनासीअ जो जज़्बो केतिरो आहे ऐं हू उनजो इज़हार कीअं था कनि। हूअं त कंहिं बि दौर में माण्हुनि कंहिं अहिड़े नेक ऐं गुणाइते इंसान जे जुहद ऐं मुहिम खे हक़दम क़बूल कोन कयो आहे जंहिं रूह असर जे तक़ाज़ाउनि खे सम्झी मुआशरे जे कनि मुदे ख़ारिज रवायती क़दरनि ऐं बेरूह रस्मनि ख़िलाफ़ कंहिं तरमीम ऐं इस्लाह जी आश कई आहे। उन सिलसिले में माण्हुनि जो फौरी रद्दमल हमेशह खां मुज़ाहिमताणो ऐं बाग़ियाणो रहियो आहे। वॾनि आज़माइशुनि मुश्किलातुनि ऐं क़ुर्बानीनि खां पोइ बतदरीज चंद माण्हुनि हक़ाइक़ जे अहमियत ऐं वक़्त जी क़ीमती मुतालबनि जी नज़ाकतुनि खे मञियो ऐं सम्झियो आहे। वॾनि उलुल अज़म पैगम्बरनि मुसल्लियनि ऐं मुख़लिस आरफ़नि ऐं रहनुमाउनि इन मां माण्हुनि तरफ़ां हिकु तवील अज़िज़ा तमसख़र ऐं औबाश अमले जी आज़ारींदड़ सिलसिले खे सठो ऐं बर्दाश्त कयो आहे। इल्मु फ़हम हक़ हुस्न ऐं अमन जे ज़ौक़ खे आम करण लाइ एतिरियूं लातादाद ऐं पुरख़लूस कोशिशनि ऐं क़ुर्बानीनि जे बावजूदु इंसान अञा ख़ाम ऐं नातमाम आहे, नाबीन ऐं नाशनास आहे। अञा बि दोखे साज़ी फितनो ऐं फ़साद तअसुब ऐं हसद ज़ुल्म ऐं वहशानियत संदसि सरशत में जीअं जो तीअं समाया पिया आहिनि। जज़्बाती ऐं नफ़्सियाती तौर ते हू पाण में अमुन ख़ैर ऐं अदल जे क़दरनि लाइ अञा क़ाबिल क़दुरु गुंजाइश ऐं क़ाबिल ज़िक्र पंहिंजाइप पैदा करे न सघियो आहे। लिहाज़ा ख़ैर व शर जी नबरत आज़माई इहो अजीब ऐं अज़ीम तारीख़ी जदलियाती सिलसिलो जारी आहे ऐं तारीख़ में अहिड़नि माण्हुनि जी ॻणप पंहिंजे शायाने शान तारफ़ ऐं तस्दीक़ सां ज़रूरु थींदी रहे थी जिन इन इसरार तारीख़ी जदल में ख़ैर जो हक़ जो ऐं अदल जो निमाया साथ ॾिनो आहे ऐं पंहिंजी क़ुवत ऐं सलाहियत खे दयानतदारीअ सां उन ई राह में सर्फ़ इस्तेमालु कयो आहे। कंहिं इल्मी ऐं कलमी फ़िक्री ऐं अमली जदोजहद ऐं जिहाद सां निभायो आहे। लिहाज़ा उहे मिड़ेई साहिब इल्म ऐं साहिब कलम हज़रात इन शाहकार सिलसिले जा क़ाबिल क़दुरु कारकुन आहिनि। पोइ शाइर हुजे, मुसवर हुजे, मूसीक़ार हुजे, कहाणीकार या नावल निगार हुजे, सभई उन हिक ई सिलसिले जा सिपाही आहिनि, वाजिबुल तज़ीम सिपाही। असांजी सरज़मीन जे अहिड़नि ई ॻाण ॻड़ियलु सिपाहियुनि मां ग्रामी बि हिकिड़ी अहम जाइ वलारे थो। मगर शिकायत ऐं अफ़सोस इहो ई आहे त हमेशह वांगुरु असां वटि हुन लाइ बि उहो मक़ाम उहा जाइ ऐं उहा हैसियत मुतयन ऐं मुक़ररु कान थी सघी आहे ऐं हुन लाइ जुगाईंदी हुई। अॼु बि हुन जी शख़्सियत ऐं ज़ात मुतलिक़ अजीब चमेगोयूं ऐं नश्तरज़नियूं थी रहियूं आहिनि। को संदसि मुफ़लसी ऐं मफ़लूकल हालीअ ते मछ जा ॻोढ़ा पियो ॻाड़े
को केतिरनि पढ़ियल कढ़ियल साहिबनि खे मौत तइदाद में सकम पिया नज़र अचनि, को खेसि शरई पैमाने में तोरण इनाम निहाद मुस्लमानी मख़ारिज करण जा सामा पियो करे। केतिरा ई साईं जा संवारिया इल्म अदब जे नाले में निसोरी जेल ऐं रिजत जो कारोबार करण वारा तंग नज़र मुतासिब मफ़लूज ज़हन खेसि जहिड़े ई सूरीअ जो सज़ावार करार ॾियो विछायो आहे। 20वीं सदी जे असरी ऐं ज़मीरी तक़ाज़ा त अलाए असां मां केतिरी ऐं कीअं सम्झी आहे अञा बि बशर जी शख़्सियत खे परखण लाइ संदसि हिंदू हुजणु, मुस्लमान हुजणु, ईसाई यहूदी हुजण खे मयार बणायो वञे थो। छा कंहिं शख़्स जी अज़मत या हैसियत ऐं अफ़ादत जी तयन लाइ एतिरो काफ़ी न आहे त हू हिकिड़ो आलिम आहे, शाइर आहे, मुफ़क्किर आहे, दानिशवर आहे, साइंसदान आहे ऐं इंसान आहे ऐं बसि। हाँ न पर हमेशह खां मज़हब ऐं हुन जा मुअतक़िदात ख़ुदि हिकिड़ो तावील तलब ऐं मुहताज ताबीर मसइलो रहंदो आयो आहे। लिहाज़ा हर शख़्स वटि मज़हब जी तशरीह संदसि ज़ौक़, मिज़ाज ऐं मुताले जे रूह सां ई क़ाइल थियल आहे। उन मरहले ते इंसान ज़ात लाइ कंहिं मख़सूस नुक़्ते नज़रियत हयात या मज़हबी फ़लसफ़े खे लाज़मी ऐं जबरी करार ॾियणु इंसाननि जे किरदार खे अहिड़नि नस्तनि ऐं ज़ावियनि खां परखणु ऐं हिकु मौजूदा हक़ीक़त ई आहे, ॿियो उन खे छा थो चई सघिजे। अञा सवाइ असांजो मुआशिरो जंहिंजो तक़रीबन हर फ़र्द फ़िल वक़्तु बिना महिनत उजरत जे तमन्ना ऐं तसवर जो शिकार थी चुको आहे, जंहिंमें चङा मोचारा ऐं ॾिसण वाइसणा बज़ाहिर पढ़ियल कढ़ियल बि पंहिंजे वक़्त ऐं मसरूफ़ियतुनि जे मुनसिफ़ाना तक़सीम ते क़ादिर कोन आहिनि, जंहिंमें जिहद जो अंगु ग़ाइब थींदो वञे। शायदि अदीबनि ऐं आलिमनि जी ज़ात ते जंहिंजे करे कस ऐं कट चढ़ंदो थो वञे, अहिड़ी सूरताल में ग़रामी साहब माण्हुनि लाइ इल्मी जिहद ऐं अदबी जफ़ाकशी हिकिड़ो मिसाल थी असांजे आलो अचे थो। पाण जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे, मुसलसिल सोचींदो रहियो, लिखंदो रहियो, लोचींदो रहियो, क़तअ नज़र उन ॻाल्हि जे त खेसि उजरत केतिरी थी मिले, संदसि लाइ ॿियो को छा थो चवे या लिखे। पाण यानी जेतिरे क़दुरु मुंहिंजो मुशाहिदो आहे कॾहिं रस्मी तौर बि कंहिं शख़्स खां का शिकायत कान सांडियाई। पाण जॾहिं तॾहिं अहिड़े हवाले अंदे वक़्तु ईअं चवंदो हो त माण्हू अॼुकल्ह बेहद परेशान आहिनि, मसइलनि ऐं मुंझारनि जा मारियल आहिनि। उन्हनि खां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी तवक़ा ई रखी सघिजे थी। संदसि कौल वसाई नथो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी तवक़ा रखी सघिजे थी। संदसि कौल वसाई नथो विसरे त मियां माण्हू ॿधल न आहिनि त पाण सां हलनि, पाण ॿधल आहियूं त मां हिननि सां हलूं। संदसि शख़्सियत जी ॿी निमाया ख़ूबी ऐं ख़सूसियत हुई तख़लीक़ी दर्द, उहा पीड़ा जंहिं मां संदसि मुशाहिदे ऐं महसूसात जो रदअमल सीड़जी ऐं पीड़जी निकिरंदो हो। ज़िंदगी जे गहराइनि, बेक़रारनि, चिकंदड़ घाणनि खे क़रीब थियण जो ऊनो, मानाउनि खे ॻोल्हे लहण जो इश्तियाक़, इहो ई त हिकिड़ी आलिम ऐं आरिफ़ जी ज़िंदगी जो क़ाबिल क़दुरु असास ऐं सरमायो आहे। ऐं केरु चवंदो ऐं न मञींदो त ग़रामी साहब हिन सरमाए खां वांझो, वरना असांजे हिन मुआशिरे में अक्सर आलिमनि ऐं अदीबनि तरफ़ां ज़िंदगीअ जी पीड़ींदड़ घाणनि ऐं पेचीदे मसइलनि खां लातल्की बजाए ख़ुदि हिकिड़ो नाज़ुक हौलनाक मसइलो आहे। इल्म जी असलियत किताबनि में न बल्कि ज़िंदह शख़्सियतुनि जे सबबनि में महजूब ऐं मस्तूर आहे। किताब हुन ॻाल्हि जो नक़ुल आहे, साहिब किताब जी मुहबत ऐं तुरबियत खां सवाइ किताब जे मुतालिओ कई ख़दशा ऐं वसवसा, गुमान ऐं ग़लतफ़हमी पैदा करे थो। निहायत ग़लति उहे गुमान, न तख़मीन
न तुखमिन बलक इल्म जे मंज़िल आहे यकीन। इल्मुल यकीन हक़ुल यकीन जा महज़ कुतबीनी ऐं वरगिरदानी सां हासिल थिए थी। इहा आहिनि उन ग्रामी क़दर ज़िंदा दिल अहल नज़र जा ॿोल जेको ओचितो असां खां जुदा थी वियो। उहो सच आहे त किताब जी अहमियत साहिब किताब जी सोहबत ऐं तरबियत सां ई क़ाइमु आहे। इल्मु उन जी माहियत जो मुस्किन आहे, इंसान जो क़ल्ब, इंसान जो शऊर ऐं इदराक। लिहाज़ा उस्ताद ऐं शागिर्द, मौलम ऐं मुतअल्लिम जो हिक ॿिए सां बराह रास्त वास्तो बि शऊरी ऐं क़ल्बी आहे, ऐं न किताबी ऐं इक्तिसाबी। अॼुकल्ह असां वटि किताब जो बाएताल वधी वियो आहे। शऊरी ऐं क़ल्बी रिश्ता घटिजी रहिया आहिनि। उहे शख़्स जेके आलमनि, उस्तादनि, मौलमनि ऐं तइलीमी माहिरनि जी मुसनदनि ते विहारिया विया आहिनि, तन मां अक्सर शहर ऐं क़ल्ब जी रिश्तेदारी पंहिंजनि आलम उस्तादनि जे आदाब, सहबत ऐं जज़्बो अक़्ताब जा मरहला कमा हक़ तय न कया आहिनि। लिहाज़ा संदनि तावीलात ऐं तशरीहात में मफ़हूम में माना ऐं मफ़हूम जी अफ़सोसनाक खोट आहे। तालिब इल्मु इत्मीनान जे बजाए हिजान जो शिकार आहे, एतमाद जे बदिरां बेएतमादी या ख़ुदि फ़रेबी में मुब्तला आहे, छाकाणि त नाम निहाद उस्ताद ख़ुदि सेहतमंद इल्मी शऊरी ज़ाइक़े खां महरूम आहे। किताबनि में नोटबुक जे हद खां ज़्यादा मोहताज आहे। लफ़्ज़ी लेखे जो रवाज मर्द जे हद ताईं वधी वियो आहे। माण्हू सखिड़ा सीना ऐं वीरान ज़हन खयों जुबनि ऐं किताबनि में पंहिंजी वेरानी वेड़ियो वतन। मस्बत इल्मी तहक़ीक़ ऐं जस्तजू नालो निशान कोन्हे। शागिर्द ऐं उस्ताद ॿिन्ही जी शख़्सियत मनफ़ी रवैये ऐं मुबहम ज़ाविये जो शिकार आहे। ईजाब क़बूल, जज़ब ऐं वहब सभु ग़ाइब। इल्म जो बि माण्हू ईअं था कसब कनि जीअं कामिल जी मज़ूरी या बेगार कैंप। इल्म जहिड़े मुक़दस क़दुर जो वास्तो माण्हू जी ग़मे रोज़गार सां एतिरो त वधी वण थी वियो आहे जो इल्म ऐं उन सां वाबस्ता सभिनी नातनि रिश्तनि जो सिर्फ़ु हिकिड़ो मतन वञी बाक़ी बचियो आहे, जो आहे उजरत। घटिया ऐं नीच उजरत, पैसो दौलत घणी दुकार जी ॾेह मां जेकॾहिं ग़ुलाम मोहम्मद गिरामी जहिड़ो साहिब नज़र मुहक़िक़ दिलनवाज़ अदीब ऐं बाशऊर बाज़ौक़ दानिशवर नागहान हलियो वञे त सिंध ऐं अहल सिंध लाइ